वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त ख़ैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में थियल मकानी चूंडुनि जे शुरूआती नतीजनि मूजिब तालके चेयरमैन जूं 11 सीटूं हासिल कंदड़ JUI सभिनी खां अॻिते आहे, जॾहिं त PTI 10 सीटुनि सां ॿिए नंबर ते आहे। सूबे जे 65 तालकनि में थियल मकानी चूंडुनि में हाणे ताईं आयल नतीजनि मूजिब जमियतुल उलमा इस्लाम 11 सीटूं हासिल करे सभिनी खां अॻिते आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिब हुक्मरान जमात तहरीक इंसाफ 10 सीटूं खटियूं आहिनि, जॾहिं त अवामी नेशनल पार्टी 3 ऐं जमात इस्लामी 2 सीटूं हासिल कयूं आहिनि। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब KPK जे मकानी इलेक्शन में 2 आज़ाद उम्मीदवार बि तालके चेयरमैन चूंडिजी विया आहिनि, जॾहिं त PP नून लीग खे का बि सीट नाहे मिली सघी। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कई पिया। ख़ैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में थियल मकानी चूंड जी शुरूआती नतीजनि मूजिब तालके चेयरमैन जूं 11 सीटूं हासिल कंदड़ JUI सभिनी खां अॻिते आहे, जॾहिं त PTI 10 सीटुनि सां ॿिए नंबर ते रही आहे। सूबे जे 65 तालकनि में थियल मकानी चूंडुनि में हाणे ताईं आयल नतीजनि मूजिब जमियतुल उलमा इस्लाम 11 सीटूं हासिल करे सभिनी खां अॻिते रही आहे, जॾहिं त गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिब हुक्मरान जमात तहरीक इंसाफ 10 सीटियूं खटियूं आहिनि, जॾहिं त अवामी नेशनल पार्टी 3 ऐं जमात इस्लामी 2 सीटियूं हासिल कयूं आहिनि। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब KPK जे मकानी इलेक्शन में 2 आज़ाद उम्मीदवार बि तालके चेयरमैन चूंडिजी विया आहिनि, जॾहिं त PP ऐं नून लीग खे का बि सीट न मिली सघी आहे। जी नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ख़ैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में थियल मकानी चूंड जे शुरूआती नतीजनि जी मूजिब तालके चेयरमैन जूं 11 सीटूं हासिल कंदड़ JUI सभिनी खां अॻिते रही आहे, जॾहिं त PTI 10 सीटुनि सां ॿिए नंबर ते आहे। सूबे जे 65 तालकनि में थियल मकानी चूंडुनि में हेल ताईं आयल नतीजनि मूजिब जमायतुल उलमा इस्लाम 11 सीटूं हासिल करे सभिनी खां अॻिते रहियो आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिब हुक्मरान जमात तहरीक इंसाफ 10 सीटियूं खटियूं आहिनि, जॾहिं त अवामी नेशनल पार्टी ऐं जमात इस्लामी 2 सीटियूं हासिल कयूं आहिनि। नाज़रीन, अवां सां शेयर कयूं पिया। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब KPK जे मकानी इलेक्शन में 2 आज़ाद उम्मीदवार बि तालके चेयरमैन चूंडिजी विया आहिनि, जॾहिं त PP ऐं नून लीग खे का बि सीट न मिली सघी आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। ख़ैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में थियल मकानी चूंडुनि जी शुरूआती नतीजनि मूजिब तालके चेयरमैन जूं 11 सीटूं हासिल कंदड़ JUI सभिनी खां अॻिते आहे। जी नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया। ख़ैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में थियल मकानी चूंडुनि जी शुरूआती नतीजनि मूजिब तालके चेयरमैन जूं 11 सीटूं हासिल कंदड़ JUI सभिनी खां अॻिते आहे, जॾहिं त PTI 10 सीटुनि सां ॿिए नंबर ते रही आहे। सूबे जे 65 तालकनि में थियल मकानी चूंडुनि में हाणे ताईं आयल नतीजनि मूजिब जमियतुल उलमा इस्लाम 11 सीटूं हासिल करे सभिनी खां अॻिते रही आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिब हुक्मरान जमात तहरीक इंसाफ 10 सीटूं खटियूं आहिनि, जॾहिं त अवामी नेशनल पार्टी 3 ऐं जमात इस्लामी 2 सीटूं खयूं आहिनि। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब KPK जे मकानी इलेक्शन में 2 आज़ाद उम्मीदवार बि तालके चेयरमैन चूंडिजी विया आहिनि, जॾहिं त PP ऐं नून लीग खे का बि सीट न मिली सघी आहे।